गुरु अर्जन देव महाराज जन हिन हफ़्ते जे अनमोल वचन में फरमाइनि था साध संगत जी, दुख सुख मान अपमान, दुख सुख मान अपमान, अनेक प्रकार कियो बख्यान, अनेक प्रकार कियो बख्यान। चौ हरे राम। कई अष्टपदियूं तव्हां श्रवण कई कि केवल जॾहिं भगवान हुया त ईअं हुयो, है न? केवल परमात्मा हुया त ना कंहिं में अहंकार हुयो, न कंहिं में मान जी इच्छा हुई। तीअं ई इन अष्टपदीअ में इन पंक्तिअ में सतगुरु सम्झाइनि था कि परमात्मा जॾहिं सृष्टिअ जी रचना कई, उन खां पोइ दुख सुख मान अपमान इन्हनि खे जॻह मिली वई। चओ हरे राम। जॾहिं परमात्मा केवल हुया तॾहिं त इहे सभु कुछ भी न हुया। सृष्टि रचना थी, मनुष्य आया, जॾहिं सब कुछ भगवान बणायो त पोइ अनेक प्रकार जा इहे कोई दुख सुख मान अपमान ये ॻाल्हियूं पोइ वधंदी वयूं। अनेक प्रकार कियो बख्यान। चओ हरे राम। थोड़ो विचार कजे साध संगत जी। भक्तन खे त पंहिंजा दुख भी न लगंदा आहिनि। हे त असांजी भक्ति शायद कमजोर आ कि असां थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि ते दुखी थी वेंदा आहियूं, ऐं शायद भक्ति कमजोर आ तॾहिं सुख में ॾाढो ख़ुशि भी थी वेंदा आहियूं। चओ हरे राम। पर संत त चवनि था ॿई ॻाल्हियूं जेके आहिनि उहे परमानेंट न आहिनि। दुख भी ना आहे पर सुख भी ना आहे। चओ राम। भक्त जेके हूंदा आहिनि भक्ति करे 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 उहे मान अपमान खां भी मथे थी वेंदा आहिनि। उन्हनि खे न मान जी इच्छा हूंदी आहे न अपमान जो भव। चओ राम। उहे ईअं तैयार थी वेंदा आहिनि। भक्ति जी महिमा समझूं साध संगत जी। सुख जी चाहत आ तॾहिं असांखे दुख लॻंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। महात्मा बुद्ध हूंदा त उहे पंहिंजे शिष्यनि खे ईअं तैयार कंदा, ॾाढी कठिन परीक्षाऊं वठी वठी करे उहे चवंदा कि तव्हांखे दुख जो एहसास भी न थिए, पर वो ये भी चवंदा कि सुख जो भी एहसास न कयो। चओ राम। भक्ति मार्ग ते हलिया आहियो त मतां समझो कि रोज मान मिलंदो। ही महात्मा बुद्ध जा वचन। मतां समझो कि रोज तव्हांखे कोई अची करे मान सम्मान कंदो, हार पाईंदो न, अपमान भी थींदो, उन जे लाइ भी तैयार रहो। चओ जय श्री कृष्ण। ये भक्तन जी महिमा आहे। एक बार हिकिड़ो सेवक महात्मा बुद्ध सां गॾु रहंदो हुयो। वो भजन कंदो, भक्ति कंदो। त महात्मा बुद्ध जो स्वभाव हूंदो कि जेको उहे सेखारींदा, अगरि लॻे कि हा भाई साम्हूं वारो सिखी वियो आहे, शिष्य तैयार थी वियो आहे, त पोइ उनखे प्रचार जे लाइ मोकिलींदा कि हाणे तूं असां सां गॾु न रहो, तूं खजानो इकठो करे वरितो आहे, हाणे तूं इहो वञी करे बांट, सभिनीनि में लुटाए। त सेवक अची करे आज्ञा घुरण लॻो कि साईं तव्हांजी कृपा सां मां तैयार आहियां, तव्हांजी आज्ञा हुजे त मां प्रचार शुरू कयां भक्तिअ जो। महात्मा बुद्ध चयो अच्छा तैयार आं भाई। त कुछ ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधजां। अगरि प्रचार में निकिरंदे त मतां सम्झे कि रोज सुख ई सुख ईंदो, दुख भी ईंदुई। तैयार आं? हथ जोड़िया, चयो जी साईं मां तैयार आहियां। दुख ईंदो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। दुख भी कोई हमेशा थोड़ी रहंदो। जीअं सुख हमेशा न रहंदो तीअं दुख भी हमेशा न रहंदो। महात्मा बुद्ध चयो ॾाढो सुठो भाई, ॾाढो बढ़िया। प्रचार लाइ वेंदे त कॾहिं कॾहिं तुंहिंजो अपमान भी थींदो, अपमान सही वठंदे? चओ हरे राम। सेवक चवण लॻो हा साईं, तव्हां एतिरो त तैयार असांखे कयो आहे कि असांखे मान जी इच्छा कोन्हे पर अपमान जो भव भी कोन्हे। मां तैयार आहियां। अपमान ई त कंदा, शब्दनि सां ई कंदा। महात्मा बुद्ध चयो कॾहिं कॾहिं स्थिति अहिड़ी भी थी वेंदे कि शब्दनि सां न, कोई कोई हथनि सां भी अपमान कंदा अथई, यानी हाथापाई भी थी सघंदी अथई। चओ हरे राम।
उन सेवक चयो हा साईं कोई वॾी ॻाल्हि न आहे। हथ सां ई अपमान कंदा न, थोरो घणो ई धकु हणंदा, हरूभर ईअं त न कोई मारींदा। महात्मा बुद्ध चयो भैया कोई भरोसो न आहे, तोखे मारे बि छॾनि त, तोखे मारे बि छॾनि त। तॾहिं उन सेवक ॾाढी गहरी ॻाल्हि चई, ॾाढी ज्ञान जी ॻाल्हि चई, पोइ छा आहे, मारींदा बि त हे शरीर मरंदो। चओ राम, मारींदा बि त हिन शरीर खे मारींदा, आत्मा त अमर आहे, उनखे त कोई नथो मारे सघे। मूंखे कोई भव न आहे, मुंहिंजा सतगुरु महात्मा बुद्ध खे चवण लॻा मुंहिंजी तैयारी पूरी पक्की आहे, अगरि मारींदा बि त कोई ॻाल्हि न आहे, मूंखे ख़बर आहे मां त भगवत धाम वेंदुमि। महात्मा बुद्ध उथिया, उनखे गले सां लॻायूं, चयूं हा भाई तूं तैयार आहे, जेके मरण जो बि भव न आहे। भक्ति जे प्रचार में जंहिंखे मरण जो बि भव न आहे भाई, उहो ई त असली तैयार आहे। चओ हरे राम। जंहिंखे न कंहिं ॻाल्हि जो दुख आहे, न सुख जी चाहत आहे, न मान जी चाहत आहे, न अपमान जो भव आहे, उहो तैयार आहे। अहिड़ी प्रकार सां संत महात्मा सतगुरु असांखे भक्ति कराए 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 तैयार कंदा आहिनि। जेकर अॼु बि असांखे दुख लॻंदो आहे न, त सम्झी वञो कि असां तैयार न आहियूं। मन में मान जी चाहत हूंदी आहे त पक्की ॻाल्हि आहे, सम्झी वञो असां तैयार न आहियूं भाई। कोई अपमान तो करे छॾे, तुरंत असांखे बुरो तो लॻे, तुरंत असां डिसीजन था खणूं, तुरंत कुछ भी था करे छॾियूं, त सम्झी वञो कि अञा असां तैयार न आहियूं। जे ॾींहुं इहो महसूस थिए कि न, जेको बि प्रभु कयो आहे, मुंहिंजे सतगुरु जेको बि कयो आहे, उन में मुंहिंजे लाइ भलाई आहे। भले उन अपमान ॾिनो आहे, पर काथे न काथे त इन में मुंहिंजो मान आहे, इन में मुंहिंजी रक्षा आहे, इन में मूं ते कृपा कई आहे, त पोइ सम्झो भैया तैयारी शुरू थी वई आहे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हिकु जगह सतगुरनि पंहिंजी सुंदर वाणीअ में लिखियो आहे कि हे मुंहिंजा सतगुरु, सुख दुख इस मन की बिरथा। हे जेके भी सुख दुख आहिनि मुंहिंजा सतगुरु, हे सभु मां तुंहिंजे अॻियां थो रखां, जीअं तोखे करिणो आहे तूं कर, बसि मूं ते हिकिड़ी कृपा कर कि मां उथंदे वेहंदे भजन कयां। चओ हरे राम। उथंदे वेहंदे मां तोखे यादि कयां, भक्ति कयां, नाम जपियां, सिमरन कयां, बाक़ी ये सब सुख दुख प्रभु तुंहिंजे चरणनि में अर्पण आहिनि। प्रभु जी तू मेरे प्राण आधारे, तू मेरे प्राण आधारे। प्रभु जी तू मेरे प्राण आधारे, तू मेरे प्राण आधारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। सभी गायो प्रेम सा। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। प्रभु जी तू मेरे प्राण आधारे, तू मेरे प्राण आधारे। हाँ प्रभु जी तू मेरे प्राण आधारे, तू मेरे प्राण आधारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। नमस्कार दंडोत बंदना,
अनेक बार जाऊं बारे, हाँ अनेक बार जाऊं बारे। नमस्कार दंडोत वंदना, अनेक बार जाऊं बारे, हाँ अनेक बार जाऊं बारे। प्रभु जी तू मेरे प्राण आधार है, तू मेरे प्राण आधार है, हाँ प्रभु जी तू मेरे प्राण आधार है, तू मेरे प्राण आधार है, गायो। हाँ। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। सुख दुख इस मन की बिरथा, तुझ ही आगे सारे, हाँ तुझ ही आगे सारे। तू मेरी ओट बल बुध धन, तुम ही मेरे परिवार है, हाँ तुम ही मेरे परिवार। प्रभु जी तू मेरे प्राण आधार है, तू मेरे प्राण आधार है, हाँ प्रभु जी तू मेरे प्राण आधार है, तू मेरे प्राण आधार है। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। गाओ। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। जो तुम करहो सोई भले हमरे, पेख नानक सुख चरना रे, हाँ पेख नानक सुख चरना रे। जो तुम करहो सोई भले हमरे, पेख नानक सुख चरना रे, हाँ पेख नानक सुख चरना रे। प्रभु जी तू मेरे प्राण आधार है, तू मेरे प्राण आधार है, हाँ प्रभु जी तू मेरे प्राण आधार है, तू मेरे प्राण आधार है। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। गाओ। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। हाँ उठत बैठत सोवत जागत, एह मन तुझे चितारे। सतनाम 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 जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी। बोलो सतनाम 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 जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी। बोलो सतनाम 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 जी, वाहे गुरु वाहे गुरु जी। बोलो
सतनाम 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 जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु 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 जी सतनाम 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 जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी बोलो सतनाम 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 जी वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु 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 जी वाहे गुरु वाहे गुरु गायो वाहे भाई। गुरु जी उठत बैठत सोवत जागत एह मन तुझे चितारे उठत बैठत सोवत जागत एह मन तुझे चितारे उठत बैठत सोवत जागत एह मन तुझे चितारे हाँ उठत बैठत सोवत जागत एह मन तुझे चितारे वाहे गुरु श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सब भक्तन प्रभु परमात्मा जे चरणन में अर्पण कयो आ भाई जो तुम करो सोई भल हमरे उन्हनि खे ख़बर आ कि प्रभु परमात्मा जेको भी कंदा उन में मुंहिंजी भलाई आ चओ हरे राम त असां भी इन भक्ति मार्ग में संतन सतगुरनि जा वचन मनी करे अॻिते वधूं साध संगत जी वरी भी तव्हां मनन कजो तव्हांखे खूब अर्थ वचन जा समझ में ईंदा अना प्रेम भगवान असांखे अना भक्ति ॾियनि दुख सुख मान अपमान अनेक प्रकार कियो बख्यान बोलो सतगुरुदेव भगवान की बोलो गुरु नानक देव की।